पैगाम न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं वगण खां अब्दुल सत्तार मुगीरी की रिपोर्ट मूजिब वगण में सूमरा मोहल्ला के रवासिन सेबको अमलदारन खिलाफ सूमरा मोहल्ला का शहर के मेन चौक ताईं टायरन के बाहि ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़ मोहल्ले वासिन बासत सुमरो, सरदार मुगेरी, मुजाहिद सुमरो, आमिर सुमरो, अहमद अली तुनियो, एजाज मुगेरी ऐं ॿिनि दाहिंदे चयो त 2 हफ़्ता पहिरियों हलंदड़ बिजली जी चुणक किरण सबबि असांजे मोहल्ले जो ट्रांसफार्मर खे बाहि लॻी वई, जेको मुकमिल सड़ी तबाह थी वियो। बिजली बंद हुजण सबबि असांजो मोहल्लो ऊंदाही में ॿुॾी वियो आहे, जंहिं सबबि सख़्त परेशानियुनि में मुब्तला थियण ते मजबूर बणियल आहियूं। बिजली न हुजण सबबि भलारे महीने रमज़ान जे सहरी इफ्तारी में मोहल्ले वासी सख़्त तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवे थो। सेबको वाराज ऐं सेबको ज़िलो कमिश्नर शहजादकोट जा राशी ऑफिसर नज़रअंदाज करे बिजली खां महरूम रखण चाहिनि था। एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़ मोहल्ले वासियुनि जो वधीक चवणु हो त एतिरी वसियत न आहे जो लखे रुपया गॾु करे मोहल्ले जो सड़ियल ट्रांसफार्मर ठाराए सघूं, जॾहिं त मोहल्ले में हिकु बि गैर कानूनी बिजली जो कनेक्शन न आहे। सभई मोहल्ले वासियुनि जा मीटर लॻल आहिनि। फौरन वापडा जा अमलदार नोटिस वठी नओं ट्रांसफार्मर ॾियनि, न त ॿी सूरत में वगण शहर जे मेन हिंद साहिब रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वेंदो।